अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, 18 अक्टूबर 2007 वारे सानी खे केर बि विसारे नथो सघे जॾहिं शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो क़ाफ़िलो कराची में कारसाज़ वारे हंधि पहुतो त हिकु न बल्कि 2 ज़ोरदार बम धमाका थिया जंहिंमें केतिरा ई कारकुन शहीद पिण थिया ऐं कारसाज़ वारे हंधि ते हिकु यादगार पिण ठाहियो वियो आहे। हिन साल 18 अक्टूबर ते बिलावल भुट्टो ज़रदारी कराची में हिकु वॾो जलसो करे बाक़ायदा सियासत जो आगाज़ पिण करे रहियो आहे ऐं चयो थो वञे त बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो जलसो इन करे बि वधीक अहम हूंदो त मुल्क जे चइनि सूबनि मां कारकुन वॾी तादाद में इन में शिरकत कंदा ऐं पीपल्स पार्टी जो फोकस रहियो आहे त इन जलसे में लखनि जी तादाद में कारकुन जेके से सॼे मुल्क मां शिरकत कनि। बिलावल भुट्टो ज़रदारी खे जलसे जे हवाले सां केतिरा ई थ्रेट्स पिण आहिनि, सिक्योरिटी जा इंतज़ाम पिण कया पिया वञनि। अॼोके प्रोग्राम में असां कोशिश कंदासीं त पीपल्स पार्टी जे कंहिं अहम अॻवान सां फोन ते ॻाल्हि ॿोल करे सघूं ऐं सीनियर टच जे निगारनि खां इन हवाले सां तज़ियो पिण वठी सघूं ऐं साॻिए वक़्तु असां पंहिंजे रिपोर्टर खे पिण फोन ते वठी सघूं त जीअं जलसे जी तयारियुनि जे हवाले सां हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन खां आगाह थी सघूं। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां सीनियर टच जे निगाह नसीर मेमण साहब लाइन ते आहिनि। अस्सलाम वालेकुम नसीर साहब। वालेकुम सलाम। नसीर साहब, 18 अक्टूबर ते पीपल्स पार्टी पारां बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु वॾो जलसो करे रहियो आहे। इन जलसे खे 18 अक्टूबर वारे ॾिहाड़े जेको बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो इन खे तव्हां कीअं था ॾिसो? मुझो ख्याल है हिकड़ी इलेक्शन कैंपेन खामोशी सां हलण लगी आ। बाज़ार ते कोई इलेक्शन जो माहौल जेतोणीक नज़र नथो अचे, पर जंहिं तरह सां मुख़्तलिफ़ सियासी धुरियूं हींअर मुतहरिक थियूं आहिनि। पंजाब में तव्हां ॾिठो त इमरान खान ऐं कादरी वॾा जलसा कया आहिनि, त सिंध में पीपल्स पार्टी ते हिकिड़ो प्रेशर त आहे। हींअर इमरान खान हिकिड़ो वॾो जलसो कराची में करे वियो आहे, हिकिड़ो ॿियो जलसो लाड़काने में करणु वञे पियो ऐं पीपल्स पार्टीअ जे ओवरऑल परफॉर्मेंस ते जीअं त तमामु सीरियस रिज़र्वेशन आहिनि। तंहिंजे करे तव्हां ॾिसो था पीपल्स पार्टी मुतहरिक थी आहे। हिकिड़े पासे पंजाब में ज़रदारी सां पाण वञी वेठो आहे ऐं कोशिशि करे पियो त जेके पुराणा नाराज़ थियल अॻवान या वर्कर उन्हनि खे कहिड़ी तरह राज़ी करे सघे। त हाणे हू सिंध में हुन वटि पीपल्स पार्टी जी वीकनेस ई आहे त हुन वटि ॾेखारण लाइ परफॉर्मेंस काप कान्हे ऐं एॾी ख़राब परफॉर्मेंस जे करे हाणे हू रुगो शहीदनि जे नारनि ते वोट बि मिलणु, अॻु जहिड़ो रेस्पॉन्स मिलणु उहो बि ॾुखियो थी पियो आहे। तंहिंजे करे लाज़मी तौर ते हाणे हुननि वटि बिलावल हिकिड़ो नओं कार्ड आहे पीपल्स पार्टी वटि। उनखे हू हर तरह सां लॉन्च करणु घुरनि था। जेको बि मौक़ो मिले थो उनखे फ्रंट ते आणनि था। त हिन जलसे जा 2 मक़सद हूंदा। हिकिड़ो त ख़ुदि पीपल्स पार्टी सिंध में जीअं त इमरान खान वॾा जलसा करे वियो आहे हींअर ऐं वरी ॿियो जलसो करणु अचे पियो त हिकिड़े पावरफुल स्टेक होल्डर तौरु हू पंहिंजी माण्हुनि खे ॿुधाइणु चाहींदी, रिमाइंड कराइणु चाहींदी त असां एग्ज़िस्ट करियूं था। ऐं ख़ुदि जेको बिलाल जी कराचीअ में एॾी वॾी सतह ते लॉन्चिंग हींअर ताईं जीअं त न थी आहे, हुनजी थोरी घणी एक्टिविटीज़ ॿाहिरि रहियूं आहिनि। बाक़ी सिंध जे शहरनि ऐं ॻोठनि में त हू कुझु न कुझु वियो आहे, पर कराचीअ में हू चाहींदा त हिकिड़ो वॾो शो कनि। ऐं ज़ाहिर हुकूमत में पार्टी आहे, रिसोर्सिस हुन वटि आहिनि, माण्हू आणे वेंदा, कुझु फॉलोइंग बि आहे, कुझु त फॉलोइंग बि आहे ज़ाहिर आहे। ॿियो त हेॾा सारा ई जेको लश्कर वॾेरनि जो वेठो आहे, रोज़ जो करोड़ों रुपयनि जो माल कमाए पीपल्स पार्टीअ नाले ते, उहो 5-7 बसूं ख़ुशीअ सां ॾींदो। सो माण्हू त अची वेंदा। बिलाल साहब जो जलसो त मूंखे ठीकु थींदे थो नज़र अचे। अच्छा नसीर साहब, कराची में इहो जलसो कयो पियो वञे, तव्हां प्रेशर जी ॻाल्हि कई त पीपल्स पार्टी ते सिंध में हिन वक़्तु प्रेशर आहे। छा इहो प्रेशर पीपल्स पार्टी जी ख़राब कारकर्दगी जे हवाले सां या मुख़्तलिफ़ पार्टियूं जेका पंहिंजी स्ट्रेंथ हिन वक़्तु शो करे रहियूं आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि में, मुख़्तलिफ़ सूबनि में जलसा करे, उन हवाले सां इहो प्रेशर आहे? इहो सिर्फ़ु सिंध में आहे या पंजाब खे बि जेको हाणे फोकस कयो पियो वञे, सिंध ऐं पंजाब ॿई फोकस हूंदा? न, ऑनेस्टली तव्हांखे ॿुधाए छॾियां, पंजाब पीपल्स पार्टी जे हथनि मां निकिरी चुको आहे। भली वञी हुते बिलावल हाउस थिया आहिनि, वञी वेही रहनि। हाणे बिलावल हाउसनि में मीटिंगुनि खां पंजाब चढ़ी वियो पीपल्स पार्टीअ खां। पीपल्स पार्टीअ जे हथनि मां सिंध भली वञे हा, पर सिंध में पीटीआई ऐं मुस्लिम लीग नून जहिड़ा स्ट्रॉन्ग कॉम्पिटिटर कोन्हनि, न त जहिड़ा अफ़ाल आहिनि पीपल्स पार्टीअ जा। पंजाब बिल्कुलु हाणे पीपल्स पार्टीअ खे स्पेस न ॾींदो। इहो थोरी घणियूं सीटूं जेके कढनि से वॾी ॻाल्हि आहे। पंजाब में हींअर ताईं बि जेको वॾा पावरफुल प्लेयर आहिनि उहो हाणे मुस्लिम लीग नवाज़ ऐं पीटीआई। जिते मुस्लिम लीग नवाज़ को वैक्यूम छॾींदी त पीटीआई उन वैक्यूम खे हाणे गेन कंदी, पीपल्स पार्टी कोन कंदी। हाणे त बल्कि हुनखे इहो आहे त भई सिंध में बि हिकिड़ी जेको सो माण्हुनि जी जेका बेज़ारीअ जी हद आहे, एॾी हद दर्जे जी करप्शन, मेरिट जी लताड़, बदअमनी ॾिसो, 60 माण्हू अगवा थिया पिया आहिनि। रोज़ माण्हू मारजनि था कराचीअ में, बाक़ी सॼी सिंध में को पुछाणो आहे कोन। सिंध में त रियासत ऐं हुकूमत जो हाणे वजूद बि नज़र कोन थो अचे। सो इन हालत में ज़ाहिर आहे त हू कुझु न कुझु ताक़त पंहिंजी ॾेखारणु चाहींदा, शो ऑफ पावर ॾेखारणु चाहींदा। बाक़ी पाकिस्तान जे अंदरि बि इहो इंप्रेशन हाणे मज़बूत पियो थिए त पीपल्स पार्टीअ जी गवर्नेंस इंतहाई बदतरीन आहे पाकिस्तान जे अंदरि। हींअर पिलडाट हिकिड़ो जेको तमामु वॾो साइंटिफिक वे सां हुननि हिकिड़ो जेको सर्वे करायो गवर्नेंस जे हवाले सां, त सिंध जी जेका गवर्नेंस आहे उहा लोएस्ट आई आहे, इवन बलूचिस्तान खां बि हेठि आई आहे। सिंध जे वज़ीर आला जी परफॉर्मेंस समूरनि वॾनि वज़ीरनि खां घटि बीठी आहे। सो ज़ाहिर आहे उहो इहो ॾिसनि था। तंहिंजे करे हिकिड़ो फैक्टर त इहो बि आहे, प्रेशर आहे।
पीटीआई खे हू ॾिसनि पिया तो सिंध में इन रोड्स पे ठाहे, पीटीआई में ॿियूं 100 ख़राबियूं हुननि सां इख़्तिलाफ़त करे सघनि था, अहिड़ी का मेच्योर पॉलिटिक्स हुननि जी कोन्हे। पर बहरहाल यूथ जी हुननि जा इंक्लिनेशन आहे। पुठी इलेक्शन में बि असां ॾिठो कराची में हुननि वॾो डेंट विधो आहे। बहिराड़ीअ में जेकर निकिरनि था त पीपुल्स पार्टी जेका हींअर ताईं सोल अथॉरिटी पाण खे सम्झंदी आई आहे सिंध जे बहिराड़ीअ जो, उहो हुनखे नज़र अचे पियो त पोइ सोल अथॉरिटी कान रहंदी, हाणे का थोरो हुनखे चैलेंज करे रही हूंदी। तंहिंजे करे घणो खां प्रेशर आहिनि पीपुल्स पार्टीअ ते, उन प्रेशर खे डिफ्यूज़ करण लाइ मूंखे लॻे थो त हीउ जलसो करण जे लाइ हू वञनि पिया। नसीर साहब, तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई त पीपुल्स पार्टी ते हिन वक़्तु तमामु घणो प्रेशर आहे, ख़राब कारकर्दगी जे हवाले सां, अमन अमान जी ख़राब सूरत हाल जे हवाले सां, ऐं उन खां अलावा करप्शन आहे, लुटमार आहे, बदउनवानी आहे, बद इंतज़ामी आहे। तव्हां सम्झो था त पीपुल्स पार्टी हिन वक़्तु उन पोज़ीशन में आहे जो पंजाब में जीअं तव्हां ॻाल्हि कई त हाणे मुश्किल आहे पीपुल्स पार्टी उते पंहिंजो असर रसूख़ ॿीहर क़ाइमु करे सघे। सिंध में पीपुल्स पार्टी हमेशह हिन ॻाल्हि खां डिनाए कंदी रही आहे त उन्हनि जो वोट बैंक ख़तमु थी चुको आहे या ख़तमु थींदो पियो वञे। उन्हनि जो चवणु आहे त आवाम जेको आहे सो इलेक्शन में पंहिंजो फ़ैसिलो ॾेई चुको आहे। तव्हां सम्झो था त ॿियूं पार्टियूं जेका पंहिंजी स्ट्रेंथ शो करे रहियूं आहिनि त पीपुल्स पार्टी हिन वक़्तु केतिरो स्पेस गेन करे सघंदी या ॿियूं पार्टियूं केतिरो स्पेस गेन करे सघंदियूं, छो त मेन फोकस लॻे ईअं थो त कराची खे ई रखियो पियो वञे। अगेन ॾिसो, कराची विल बी वेरी डिफिकल्ट फॉर पीपुल्स पार्टी। पीपुल्स पार्टीअ पुठियां 6-7 साल कराचीअ खे अमली तौर अबंडन करे छॾियो। तंहिं दौर में पीपुल्स पार्टी कराची जे अंदरि हिकिड़ी ताक़त हुई, इवन जमायत इस्लामी ऐं एमक्यूएम जे हूंदे बि हुनजो हिकिड़ो स्पेस हुयो। पर जॾहिं खां पीपुल्स पार्टी जी 2008 में हुकूमत आई त हुननि जो जेको एमक्यूएम सां अलायंस थियो, तंहिंमें हुननि जहिड़ो करे ऐं कराची शहर लिखी पढ़ी प्लेट में रखी ॾेई छॾियो त इन जा प्रोजेक्ट बि तव्हां ठाहींदो, हुन जा इफ्ताह बि तव्हां कंदो, हिते वोट बि तव्हां वठंदो, हिते सभु कुझु तव्हां कंदो। त कराचीअ जे अंदरि जेको उर्दू ॻाल्हाईंदड़ माण्हू हो, जेको थोरो लिबरल प्रोग्रेसिव हो, जेको एमक्यूएम जे स्टाइल वारी सियासत जेका हुनजो स्टाइल आहे उन सां ख़ुशि न हुयो, उहो लिबरल माण्हू जमायत इस्लामी में बि न वञी सघंदो, हुनजो लाड़ो हूंदो हुयो पीपुल्स पार्टीअ ॾांहुं। पर पीपुल्स पार्टीअ कराचीअ में पंहिंजे वर्कर खे मुकमल तौर निधण को करे छॾियो। कराचीअ खे पीपुल्स पार्टी ईअं तासुर ॾेई छॾियो त हाणे एमक्यूएम जी कॉन्स्टिट्यूंसी आहे, उहे ॼाणनि, कराची वारा ॼाणनि। उनजे नतीजे में जेके कराची जा उर्दू ॻाल्हाईंदड़ आहे उहे ख़ुदि पीपुल्स पार्टीअ मां हेॾा शदीद मायूस आहिनि। हाणे उहे माण्हू वरी पीटीआई तरफ़ लाड़ो पिया कनि, छो कराची में हिकिड़ो वोट बैंक त एमक्यूएम जो आहे, ॿियो कंहिं हद ताईं ज़ाहिर आहे जमायत इस्लामी जो पंहिंजो वोट बैंक आहे, ऐं हाणे पोइ जेकर को वॾो बैंक वोट बैंक कंहिं वटि आहे त इमरान ख़ान वटि अची वियो आहे। पीपुल्स पार्टी कराचीअ में भली जलसा वॾा करे, जीअं कुंपरसन जा ॾिसो केॾा वॾा जलसा कराची में, ॾाढा शानदार जलसा थींदा आहिनि, पर कराचीअ में हुननि जी बाक़ी पॉलिटिकल एग्ज़िस्टेंस स्ट्रांग कान्हे का। जलसो करणु हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, उहो सॼी सिंध मां तव्हां बसूं लारियूं भरे माण्हू अची जलसो हाणे कराए ॾींदा, ख़ासि तौर जॾहिं हुकूमत में हुजो सभई वसीला तव्हां वटि हुजनि। सो सवाल इहो आहे त बाक़ी सिंध में पीपुल्स पार्टी वटि ॾेई वठी पाकिस्तान में बची आहे कराचीअ खां अलावा बाक़ी सिंध, बाक़ी न पंजाब में हुनजो को वैल्यू रहियो आहे, न हुनखे को घणो वोट मिलंदो। इहे कुझु सीटूं जेके हुतां जा ट्रेडिशनल पुराणा माण्हू पंहिंजे बल ते खटनि था से खटींदा। बलोचिस्तान में उहे पीपुल्स पार्टी जो तव्हां ॾिसो पुठी जेका 5 साल पीपुल्स पार्टीअ खे मिलिया त हुन बलोचिस्तान जी गवर्नेंस सिंध खां बि बदतरीन रखी, इंतिहाई करप्ट ऐं नामकूल क़िस्म जी हुक्मरानी बलोचन हाणे हुनखे थोॾे छॾियो आहे। पख्तून उहे पीपुल्स पार्टी खे वोट कोन ॾींदा आहिनि, का एकड़ बेकर सीट मिली त बाबा ॾेई वठी सिंध जी बहिराड़ी वञी बची आहे। उनजो हिननि हाल इहो कयो आहे जो सिंध जा माण्हू बि हक़ीक़त करे शदीद बेज़ार आहिनि। सिंध में पीपुल्स पार्टीअ खे ॿ एडवांटेज आहिनि, हिकिड़ी त ज़ाहिर आहे जज़्बाती फॉलोइंग जो हिकिड़ो एलिमेंट आहे न, पुराणी पार्टी आहे, बेनज़ीर साहब आहे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं पोइ बिलावल जी शख़्सियत ख़ानदानी हुनजे करे हिकिड़ी अट्रैक्शन क़यादत ताईं रखे थी। ॿियो एडवांटेज इहो आहे त पीपुल्स पार्टी जा जेके मुख़ालिफ़ आहिनि या हुन खां घणा कमज़ोर आहिनि या हुन खां वधीक बदतर आहे। पीपुल्स पार्टी खे इहे एडवांटेज परफॉर्मेंस पीपुल्स पार्टी वटि कान्हे जंहिंजे बेसिस ते सिंध में का वॾी कैंपेनिंग हाणे करे सघे। ॿुधाइण लाइ हुन वटि कुझु कोन्हे, इश्तिहार वेठा ॾियनि 15 मिंटनि जा हलाईंदा इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जे थ्रू, ग्राउंड ते छा आहे असां सभु ॾिसूं पिया। सो मुंहिंजो ख़्याल आहे त पीपुल्स पार्टी हाणे ॾेई वठी, ॿियो ई आहे जेको हिननि जेको पैसो मेड़ियो आहे पुठियनि 5 साल में सिंध जो रतु चूसे, सिंध जी डेवलपमेंट खे तबाह करे जेको पैसो मेड़ियो आहे उन ते सियासत कंदा, त इन क़िस्म जा फैक्टर आहिनि। पर अदरवाइज़ सिंध जे अंदरि जेका हिकिड़े रियल अटैचमेंट हुई, जेका असां 2008 जे इलेक्शन में ॾिठी, हुन खां 1988 में बीबी साहिबा जे दौर में या 90 जे ॾहाके में ॾिठी, उहा हाणे जेन्युइन अटैचमेंट हाणे पीपुल्स पार्टी जी सिंध जे बहिराड़नि में बि न रही आहे। नसीर साहब, आख़िरी सवाल तव्हां करणु चाहींदमि, हिन वक़्तु 18 अक्टूबर ते बिलावल भुट्टो ज़रदारी जेको हिकिड़ो वॾो जलसो करे रहियो आहे, जंहिंखे इंतिहाई अहम जेको आहे सो पीपुल्स पार्टी पारां बनाइण जी कोशिश कई पई वञे, तव्हां सम्झो था इहो वक़्तु आहे तो अहम फ़ैसिलो थी सघे थो पीपुल्स पार्टी जी क़यादत तरफ़ां, या इहो जेको बिलावल भुट्टो ज़रदारी जी सूरत में जेको कार्ड इस्तेमालु कयो पियो वञे इहो कारआमद साबित थी सघंदो हिन वक़्तु इन सूरत हाल में, जॾहिं त बिलावल भुट्टो ज़रदारी खे जलसे जे हवाले सां केतिरा ई सारा थ्रेट्स पिणु मिलनि पिया?
थ्रेड्स हिकिड़ो अलॻि मामिलो आहे। हाणे पाण हुकूमत में वेठा आहिनि, हिननि जे हूंदे जेकर थ्रेड सां मिलनि त पोइ हाणे ॿिए कंहिंखे त ॾोह न ॾेई सघंदा। मतिलबु बीबी साहिबा 2 अक्टूबर ते अॼु खां अहिड़ो सारो वॾो अटैक थियो त 100 150 वीचारा कारकुन मारिजी विया। 6 साल हुकूमत में आहे, कहिड़ो हुननि हुनखे पधिरो कयो, छा कयो अथनि 6 सालनि में? बीबी साहिबा जी पंहिंजी शहादत ते हिते पतो कोन थो पए, उहो बि लाइ मिटी थी वियो केस। मुर्तज़ा भुट्टो जो केस तव्हांजे साम्हूं आहे। सो हाणे इहे हुकूमतनि में हुजण न हुजण जे बावजूदि जेको थ्रेड जो एलिमेंट आहे हिनखे सीरियस बहरहाल वठणु घुरिजे, छो त बहरहाल बिलाल भुट्टो जंहिं तरह जी जेका हुनजी पॉलिटिकल लाइन रही आहे एक्सट्रीमिस्ट जे ख़िलाफ़, हिननि जेके रेडिकल एलिमेंट्स जे ख़िलाफ़, उहा त ॾाढी स्ट्रांग रही आहे। तंहिंजे करे मां नथो सम्झां त इहो को पीपुल्स पार्टी सती शोहरत लाइ कंदी हूंदी। इहो जेन्युइन थ्रेट हुनजी ज़ात खे बहरहाल आहे ऐं पीपुल्स पार्टी खे केयरफुल रहणु घुरिजे हिन हवाले सां। बाक़ी इहो त हाणे हुन वटि बिलाल खे अॻियां आणणु केतिरो इफेक्टिव थींदो, मुंहिंजे ख़्याल में पीपुल्स पार्टी वटि हाणे सवाइ बिलाल जे ॿियो ॾेखारण लाइ कुझु रहियो कोन्हे। सिंध में परफॉर्मेंस बुरी आहे, बेनज़ीर साहब ऐं भुट्टे जूं सैरंगेज़ शख़्सियतूं आहिनि कोन, ज़रदारी साहब का माण्हुनि सां रूट्स ठाहियूं कोन्हनि, जेके वॾेरा ऐं मिडिल क्लास जा नवां वॾेरा हुननि रखिया आहिनि 24 कलाक रुगो माल मिलण में पूरा आहिनि, आम माण्हू खे हुननि कुझु ॾिनो कोन्हे। सो ॾेई वठी हाणे हुननि वटि माण्हू जी जेका अञा ताईं मजबूरी आहे न सिंध में, जेका उहो वाइबल अल्टरनेट न हुजण वारी, जेका मां चवंदो जेका पॉवर्टी ऑफ पॉलिटिकल चॉइसिस आहे सिंधी माण्हू वटि, उन जो फ़ाइदो पीपुल्स पार्टी वठे थी। बिलाल हिकिड़ो स्ट्रांग कार्ड आहे हुननि वटि, यकीनन हिकिड़ो वॾो कार्ड आहे, उन मां उहो फ़ाइदो कंहिं ताईं वठंदा। सो इन जे करे हिकिड़ी स्ट्रेटेजिक मूव आहे, उनखे लॉन्च कंदा सिंध में। मुंहिंजो ख़्याल आहे कराची खां पोइ ही जेकर इलेक्शन जो माहौल थोरो जीअं अॻियां वधंदो त पोइ सिंध जे ॿाहिराड़नि में बि मुख़्तलिफ़ हंधनि ते बिलाल भुट्टो खे वठी वेंदा, उनजी वधीक हू पज़ीराई कंदा ऐं उहो शहीदनि जी निशानी तौरु हुनखे ज़ाहिर प्रोफाइल हुनजो ठहे पियो अञा वधीक ठाहींदा। सो बिलाल इज़ द ओनली कार्ड नाउ विद पीपुल्स पार्टी। वॾी महिरबानी नसीर साहब अवानी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइण लाइ। नाज़रीन, सीनियर तर्ज़निगार नसीर मेमण साहब असां सां लाइन ते हो, जंहिंजो इहो चवणु हो त बिलावल भुट्टो ज़रदारी जो जलसो हिन वक़्तु जेको कराची में हिकिड़ी वॾी ताक़त जे तौर ते 18 अक्टूबर ते साम्हूं अची सघे थो पीपुल्स पार्टी जे तरफ़ां। हिन वक़्तु सूरत हाल मुख़्तलिफ़ पार्टियूं जलसा करे रहियूं आहिनि। सूरत हाल ईअं लॻी रही आहे ॼण हिकिड़ी इलेक्शन कैंपेन हली रही आहे, जॾहिं त हिन वक़्तु परे परे ताईं चूंडूं थींदे असांखे नज़र नथियूं अचनि। पीपुल्स पार्टी जी हिकिड़ी बेड परफॉर्मेंस रही आहे, ख़राब कारकर्दगी जे हवाले सां पीपुल्स पार्टी जो हिकिड़ो वोट बैंक जेको सिंध में ख़त्म थींदो पियो वञे, उनखे बहितर करण जे लाइ, पंहिंजी पोज़ीशन मज़बूत करण जे लाइ चयो इहो पियो वञे त बिलावल भुट्टो ज़रदारी खे हिन वक़्तु मैदान में लाथो वियो आहे। छो त हिन वक़्तु पीपुल्स पार्टी वटि शहीद भुट्टो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जहिड़ियूं शख़्सियतूं कोन्हनि, पर नो डाउट त बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु मज़बूत जेका आहे स्ट्रेंथ पीपुल्स पार्टी तरफ़ां साम्हूं आहे, अची सघे थी मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे। वोट बैंक चयो थो वञे त हिकु विरहाईंदे जेको आहे डिवाइड थींदे नज़र अचे पियो, जंहिंमें जमात इस्लामी आहे, MQM आहे ऐं पीपुल्स पार्टी आहे। ख़ैर इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो त ईंदड़ जेके चूंडूं आहिनि उन में कहिड़ी पार्टी कामयाबु थिए थी। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में ईअं लॻे थो त सभई पार्टियूं हिन वक़्तु पंहिंजी स्ट्रेंथ ॾेखारण में पूरियूं आहिनि, जिते जिते उन्हनि जो वोट बैंक घटि थियण जो ख़दशो आहे। नाज़रीन, कोशिशि कंदासीं त पीपुल्स पार्टी जे कंहिं सीनियर अॻवान सां बि जलसे जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे वठूं। प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो, पर वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन, वक्त असां पीपुल्स पार्टी जो सेनेटर सईद गनी साहब लाइन ते आहिनि। अस्सलाम वालेकुम सईद गनी साहब। वालेकुम अस्सलाम। सईद साहब, 18 अक्टूबर ते बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु कराची में बाग़ जिना वारे हंधि हिकु वॾो जलसो करे रहियो आहे। कीअं पिया ॾिसो तव्हां हिन जलसे खे? छा पीपुल्स पार्टी तरफ़ां या ईंदड़ चूंडुनि जी तयारी जे हवाले सां हिनखे ॾिसी सघिजे थो? जलसो त अल्लाह जे फज़ल सां उमेद असांखे आहे इंतिहाई शानदार थींदो ऐं कराची में हिकिड़ी नई तारीख़ रक़म थींदी। ऐं कराची में हींअर नियर हिस्ट्री में का अहिड़ो रीसेंट हिस्ट्री में कहिड़ो जलसो थियो कोन हूंदो। बाक़ी जलसे जो जेको असांजो आहे 18 अक्टूबर जे हवाले सां आहे ऐं जेको असांजे शहीदनि जो ॾियारो आहे असां मल्हाईंदा आहियूं। पर हिन दफ़े फ़र्क़ु इहो आहे त बिलावल साहब हुन जलसे खे ख़िताब करण ते चाहियो, त इन करे सॼे मुल्क में वर्करनि खे जॾहिं ख़बर पई त बिलावल साहब हिन जलसे में शिरकत कंदो त उन्हनि सभिनीनि इहो ख़्वाहिश इज़हार कयो त असां हुन में अचणु चाहियूं था। त इन करे हिकिड़ो जलसो जेको कराची जे हवा सतह ते थियणो हो, उहो हाणे पीपुल्स पार्टी जो मरकज़ी जलसो थियो आहे ऐं उन में वॾे अंग में माण्हू कराची खां शरीक थींदा ऐं मुल्क जे ॿियनि शहरनि खां बचनि पिया। ऐं जे इलेक्शन जे हवाले सां मां नथो सम्झां, पर पॉलिटिकल हिकिड़ी एक्टिविटी आहे। जॾहिं PTI करे सघे थी जलसा, कादरी साहब करे सघे थो, त पीपुल्स पार्टी जी त इहा रिवायत रही आहे त वॾा जलसा रैलियूं असां ई हमेशह कयूं आहिनि।
ऐं असां हूअं बि 27 दिसंबर ते कंदा आहियूं, 4 अप्रैल ते कंदा आहियूं, त इहे असां कंदा रहंदा आहियूं। त इहा बि वॾी एक्टिविटी आहे। मां सम्झां थो हिनखे इलेक्शन सां न जोड़जे, पर असांजो कोई इवेंट आहे जेके असां मल्हायूं पिया। सईद गनी साहब, केतिरनि माण्हुनि परसेंटेज केतिरो थी सघे थो माण्हुनि जी शिरकत? चयो पियो वञे पीपल्स पार्टी पारां त लखनि जी तादाद में माण्हू शिरकत कंदा। सिंध मां केतिरा माण्हू शिरकत करे सघनि था ऐं पंजाब ते केतिरो फोकस रहंदो? छा पंजाब मां बि कारकुन अची सघनि था ऐं केतिरो परसेंट अची सघनि था? ॾिसो, इहो त तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे। त असांजो जेको अंदाज़ो आहे सो 10 लखनि खां मथे आहे। 10 लखनि खां वधीक माण्हू हिन जलसे में हूंदा, पर डेफिनेटली मेजॉरिटी जेका आहे, वॾो अंग जेको कराची जे माण्हुनि जो हूंदो। उन खां पोइ जेके असांजा वेझा डिस्ट्रिक्ट आहिनि, ठट्टो आहे, हैदराबाद आहे, मीरपुर ख़ास आहे, जामशोरो आहे, बदीन आहे, इहे हूंदा। पर पंजाब मां माण्हू शरीक ज़रूरु थींदा, पर उन जी तादाद एतिरी वॾी न हूंदी जंहिंखे माण्हू चवे त लखनि में हूंदी। पंजाब मां हज़ारनि में हूंदा, KPK मां कुझु ईंदा, थोरा घणा बलूचिस्तान मां ईंदा। पर डिपेंड जेको असां कयूं था, मोस्टली असांजा जेके एक्सपेक्टेशन आहिनि उहो कराची ऐं कराची जे वेझा जेके ज़िला आहिनि उन्हनि मां ईंदा। सईद साहब, हिन जलसे में पीपल्स पार्टी खे ल्यारी मां केतिरी मोट मिलंदी? जॾहिं मोहतरमा शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो 18 अक्टूबर ते वतन वापसि वरी, त ल्यारी जे जानिसारनि जो हिकिड़ो हुजूम हुयो। अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी पिणु चयो आहे त ल्यारी खे अमन जो मर्कज़ बणाईंदासीं। ल्यारी वारनि खे पिणु इहा शिकायत रही आहे त पीपल्स पार्टी पारां उन्हनि खे नज़रअंदाज कयो वियो आहे। त ल्यारी ते केतिरो फोकस हूंदो? ल्यारी मां केतिरा माण्हू अची सघनि था? ल्यारी पीपल्स पार्टी जो हुयो आहे ऐं रहंदो। ऐं अॼु बिलावल साहब पाण ल्यारी वियो हो ऐं उते पंध माण्हुनि में मिलियो। माण्हू पाण हैरान हुया त माण्हू चयो त ल्यारी जी किचन में रोडनि ते औरतुनि सां मर्दनि सां मिलियो आहे बाक़ाइदा। उहा फुटेज जी यकीन तव्हां वटि आई हूंदी या अची वेंदी, त मां सम्झां नथो त ल्यारी खे कोई प्रॉब्लम आहे। कुझु ज़रूरु इशूज़ हा, पर अहिड़ा कोन हुया जो पीपल्स पार्टी जे लाइ सफ़ा माण्हू अचनि पिया। सईद साहब, ल्यारी मां पीपल्स पार्टी खे केतिरी मोट मिली सघे थी? छो त अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ल्यारी खे अमन जो जेको आहे सो मर्कज़ बणाईंदासीं। ल्यारी वारनि खे बि शिकायत रही आहे पीपल्स पार्टी खां त ल्यारी खे जेको आहे सो नज़रअंदाज कयो वियो आहे। ल्यारी जे माण्हुनि जी केतिरी शिरकत मुमकिन बणी सघे थी? छो त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जॾहिं वतन वापसि वरी, त ल्यारी मां ई केतिरनि माण्हुनि शिरकत कई जेके हिकिड़े जानिसार हुया, जेके शहीद पिणु थिया हुआ। अॼु बिलावल साहब पाण बि ल्यारी विया हुआ ऐं उते अनशेड्यूल्ड हुयो, को प्लान हुननि जो कोन हुयो, पर ओचितो तो विया। ऐं जॾहिं उहो रोड में रस्तनि ते गाॾीअ मां लथा त वॾे अंग में उते जूं औरतूं उते माण्हू सभु हुन सां मिलिया, उन्हनि पीपल्स पार्टी जा नारा हया। त इहो जेको तासुर त शायदि पार्टी खां माण्हू नाराज़ आहिनि, ग़लति आहे। ऐं अॼु बि ल्यारी पीपल्स पार्टी जो किलो आहे ऐं ओड़े तरीक़े सां वर्कर हिन जलसे में ईंदा जीअं मोहतरमा खे रिसीव करणु आया। मां नथो सम्झां त को जलसे में को ल्यारी जी रिप्रेज़ेंटेशन घटि हूंदी। अच्छा सईद गनी साहब, सिक्योरिटी जे हवाले सां कहिड़ा इंतज़ाम कया पिया वञनि? छो त सिंध में हिन वक़्तु पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खे थ्रेट्स बि तमामु घणा आहिनि। ॾिसो, जॾहिं 2007 में मोहतरमा वापसि आई पाकिस्तान, त उन वक़्तु हिकिड़ी अहिड़ी हुकूमत हिन सूबे में हिन मुल्क में हुई जेके मोहतरमा जा दुश्मन हुया ऐं उनजी ख़्वाहिश हुई त मोहतरमा पाकिस्तान न अचे। त डेफिनेटली उन वक़्तु उन्हनि उहे इंतज़ाम कोन कया। इन करे असांखे वाक़िफ़ थियो जॾहिं असांजा तव्हांजे हिसाब सां जेके कारकुन शहीद थिया। हाणे पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं उन्हनि इहो सॼी शइ मद्देनज़र रखी त असांखे कहिड़ा कहिड़ा थ्रेट थी सघनि था, सिक्योरिटी जो इंतज़ाम कयो आहे। ऐं मां सम्झां थो त जेके क़ुवतूं हुन जलसे जी कामयाबी खां ख़ौफ़ आहिनि, उहे हिन जलसे खां पहिरीं माण्हुनि खे ख़ौफ़ में मुब्तला करणु चाहिनि था ताकी माण्हू डिॼनि ऐं जलसनि में न अचनि। पर मां सम्झां थो त असां सम्झूं था, वर्कर बि सम्झनि था ऐं पार्टी लीडरशिप बि सम्झे थी त इहा सिर्फ़ु माण्हुनि खे हिकिड़ी ख़ौफ़ज़दा करण लाइ अफ़वाहियूं पई फैलायूं वञनि। अहिड़ी का सूरत कोन्हे। पीपल्स पार्टी सिक्योरिटी जो पूरो बंदोबस्तु कयो आहे। सईद गनी साहब, तव्हां सम्झो था त सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, जीअं तव्हां चयो त सिक्योरिटी जो पूरो बंदोबस्तु कयो वियो आहे, हरूभरू माण्हुनि खे ख़ौफ़ज़दा करण जी कोशिशि कई पई वञे, त हिन वक़्तु ज़िम्मेदारी बि घणी सिंध सरकार जी थिए थी त सिक्योरिटी जा इंतज़ाम बहितर कया वञनि। न, सिंध हुकूमत जी आहे ज़िम्मेदारी, उन्हनि पूरी कई आहे। पर ज़ाहिर आहे जे सतह तां जितां इहे इंफॉर्मेशन अचनि थियूं त उन्हनि इदारनि जी ज़िम्मेदारी बणिजे थी त उहे पंहिंजो किरदारु अदा कनि। सही साहब, आख़िरी सवाल तव्हां खां करणु चाहींदमि त छा बिलावल भुट्टो ज़रदारी जो जलसे गाह में हुजणु ज़रूरी आहे या वीडियो लिंक जे ज़रिए बि ख़िताब करे सघे थो? फ़िलहाल इहो ई प्रोग्राम जी जी जलसे में ईंदा बिलावल साहब पाण।
अच्छा, वरी महिरबानी अवांजी सईद गनी साहब सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइण जे लाइ। नाज़रीन, सईद गनी सेनेटर सईद गनी साहब असां सां लाइन ते जंहिंजो चवणो त बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए न बल्कि पाण अची जलसे गाह में ख़िताब कंदा ऐं माण्हुनि खे हरूभरू जेको आहे सो टिॼाइण जी कोशिशि कई पई वञे। जॾहिं 2007 में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कराची में वतन वापसि वरी हुई त कारसाज़ वारे हंधि धमाका थिया हुआ जंहिंमें केतिरा ई कारकुन शहीद पिणु थिया हुआ। तॾहिं पिणु इहो चयो पियो वञे त फुल सिक्योरिटी ॾिनी वई हुई, पर हाणे बि हिन वक़्तु पीपल्स पार्टी खे केतिरा ई थ्रेट्स आहिनि ऐं सिंध सरकार पीपल्स पार्टी सिंध सरकार जे हवाले से चई रही आहे त उन्हनि जे तरफ़ां जेके आहिनि से फुल प्रूफ सिक्योरिटी जा इंतज़ाम हूंदा ऐं कारकुननि जी हिकिड़ी वॾी तादाद जलसे में शिरकत कंदी ऐं हिकिड़ो तारीख़ी जलसो पीपल्स पार्टी पारां इहो साबित थींदो। प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो। कोशिशि कंदासीं त के ॿिए अॻवान खे पिणु लाइन ते वठी सघूं, उन सां पिणु जलसे जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे सघूं। वेलकम बैक नाज़रीन, हिन वक़्तु असां सां सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी फ़ोन लाइन ते मौजूदु आहे। हुन खां पुछंदासीं त जलसे गाह में हिन वक़्तु कहिड़ियूं तयारियूं पीपल्स पार्टी पारां कयूं पई वञनि। शबीर, 18 अक्टूबर ते बिलावल भुट्टो ज़रदारी हिकिड़ो जलसो करे रहियो आहे कराची में बाग़ जिना में, कहिड़ियूं तयारियूं शुरू कयूं वयूं आहिनि हिन वक़्तु? जी सभी 18 अक्टूबर जे जलसे जे हवाले सां ख़ासि तौर ते जेकॾहिं जलसे गाह या जलसे वारे हंधि जी असां ॻाल्हि कंदासीं त उते वक़्तनि ब वक़्तनि पीपल्स पार्टी जा जेके अॻवान आहिनि, लीडर आहिनि, सूबाई वज़ीर आहिनि, उन्हनि पारां दौरा कया पिया वञनि ऐं उते कंटेनर जेके आहिनि उहे पहुचाया विया आहिनि ऐं उनखां अलावा उते हींअर खां ई जेका सिक्योरिटी आहे उन हवाले सां आसपास जा जेके दुकान आहिनि या जेके मार्केटूं आहिनि उन्हनि खे सील करण जो जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे। ॿिए तरफ़ बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अॼु न्यारी जो पिणु दौरो बि कयो आहे हिन हवाले सां ऐं रुठल कारकुन खे परचाइण जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त लियारी, सदर, क्लिफ्टन, क्यामारी, हिजरत कॉलोनी, पीआईडी समेत शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छवनि जे तइदाद में चइजे त जेके इश्तिक़बाली कैंपूं आहिनि उहे क़ाइमु कयूं आहिनि। कैंपनि में जेके पीपल्स पार्टी जा गीत जेके आहिनि उहे वॼाया पिया वञनि ऐं साॻी रीति जेकॾहिं सिंध जे ॿियनि इलाइक़नि में जेकॾहिं ॾिसबो त उते बि तक जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे उते मुख़्तलिफ़ जेके आहिनि कार्नर गॾिजाणियूं करे रहिया आहिनि, रैलियूं कढी रहिया आहिनि। ऐं उनखां अलावा जेकॾहिं असां वकीलनि जे हवाले सां सिक्योरिटी जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि ॿोल कजे त जलसे जी जेका सिक्योरिटी आहे उन लाइ सिंध पुलिस जे हज़ारे एहलकारनि समेत रेंजर्स खे पिणु मुक़ररु कयो वेंदो। जलसे गाह जे आसपास जे इमारतनि ते शार्प शूटर जेके आहिनि उहे ॿीहारिया वेंदा। बम डिस्पोजल अमलो जेको आहे उहो पिणु मौजूदु हूंदो ऐं उनखां अलावा बिलावल भुट्टे समेत जेके मर्कज़ी अॻवान आहिनि पीपल्स पार्टी जा उन्हनि जी सिक्योरिटी लाइ दियालनि खे मुक़ररु कयो वेंदो। जेके पीपल्स पार्टी जा कारकुन आहिनि उहे जेका जलसो गाह आहे या जलसे वारो जेको हंधि आहे उन्हनि जी उनजी जेका उन हंधि जी सिक्योरिटी हूंदी उहा पीपल्स पार्टी जे कारकुननि जे हवाले हूंदी। जॾहिं त बिलावल जो जेको रूट आहे ऐं जेको जलसे गाह में अचण जो जेको टाइम आहे उनखे पिणु हिन महिल ताईं गुझो रखियो वियो आहे ऐं जलसे जी गाह में शिरकत लाइ जेके ईंदड़ माण्हू आहिनि उन्हनि खे चेक करण लाइ मुख़्तलिफ़ वाक थ्रू गेटनि खां पिणु गुज़ारियो वेंदो। अच्छा शबीर, ज़रियनि वटां इहा पिणु ख़बरूं जेके आहिनि से रिपोर्ट थियनि पियूं त हिन वक़्तु बाग़ जिना जे चौधारी जेके दुकानूं वग़ैरह आहिनि उन्हनि खे सील कयो पियो वञे या उन्हनि खे बंदि कयो पियो वञे या माण्हुनि जी जेके गुज़रगाहूं आहिनि, जेके रस्ता आहिनि उन्हनि खे उन्हनि ते कड़ी नज़र रखी पई वञे, उन्हनि खे सुभाणे ताईं जेके आहे सो बंदि कयो वेंदो। तव्हां सम्झो था त आवाम खे कहिड़ियूं ॾुखियायूं थी सघनि थियूं इन हवाले सां? जी सभिनी ही जेको एम ए जना रोड आहे ॾिठो वञे त उहो मातम जी 10-11 वारो जेको मातमी जुलूस हुजे या 40 जो जुलूस हुजे या उनखां अलावा मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि पारां जेको पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कयो वेंदो आहे, शो करायो वेंदो आहे, उहो एम ए जना रोड ई उन्हनि जे सभिनी जो जेको आहे उहो मर्कज़ आहे। उन करे एम ए जना रोड ते जॾहिं को जलसो थिए थो त उनजो जे मुख़्तलिफ़ जेके एंट्री पॉइंट्स आहिनि 18-20 खां वधीक जेके उन्हनि खे मुकमल तौर ते कंटेनर लॻाए सील कयो वेंदो आहे। उनखां अलावा आसपास में जेके दुकान आहिनि या जेके घणमार इमारतूं आहिनि उन्हनि ते सिक्योरिटी एहलकार मुक़ररु कया आहिनि। केतिरा ई अहिड़ा घर आहिनि जिन खे ख़ाली करायो वेंदो आहे जितां ख़दशो हूंदो आहे सिक्योरिटी जो। त हीउ जेको पीपल्स पार्टी जो 18 अक्टूबर वारो जेको जलसो आहे उनमें पिणु सिक्योरिटी जा इलाही सारा थ्रेट्स मौजूदु आहिनि, जंहिं करे अॻु में अॻवान जेका प्लानिंग इहा कई आहे त जलसे खां 2-3 ॾींहं अॻु में ई
जेके आसपास वारा इलाइक़ा आहिनि उहे जेके दुकान आहिनि उन्हनि खे सील कयो वेंदो। घरमाड़ इमारतुनि ते शार्प शूटर जेके आहिनि उहे बीहारिया वेंदा। उन खां अलावा जेके फौजी कुत्ता आहिनि उन्हनि जो सहारो वरितो वेंदो ऐं आसपास जेके ख़ासि तौर ते जेके उहे इलाइक़ा आहिनि जेके मुख़्तलिफ़ नंढियूं नंढियूं घटियूं या जेके लिंक रोड्स ते जन उन्हनि खे कंटेनर लॻाए सील कयो वेंदो आहे, जंहिं करे उतां जा जेके माण्हू आहिनि जेके रवासी आहिनि उन्हनि खे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिसणो पए थो। ऐं हिन जलसे जे हवाले सां बि यकीनन उतां जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे काफ़ी तकलीफ़ूं आहिनि। अच्छा शबीर, आख़िरी सवाल तव्हां खां पुछणु चाहींदमि त जलसे वारे हंधि केतिरनि माण्हुनि जे वेहण जी गुंजाइश रखी वई आहे? छो त पीपल्स पार्टी पारां दावा कई पई वञे त 10 लखनि खां वधीक माण्हू हिन जलसे में शिरकत करे सघनि था, जंहिंजो टारगेट जंहिंजी परसेंटेज रखी वई आहे। त तव्हां केतिरो स्पेस ॾिसो था? जलसे वारे हंधि में केतिरनि माण्हुनि जे वेहण जी गुंजाइश रखी वई आहे? ही जेको हंधि आहे सभिन उन में हिकु त जेको अंदाज़ो कीअं लॻाइजे त माण्हू कीअं वेंदा। हिकु त कुर्सियुनि मां अंदाज़ो लॻे थो त कुर्सियूं जॾहिं लॻंदियूं आहिनि पोइ ख़बर पवंदी आहे। ॿियो त अहिड़नि जलसनि में मूंखे जेको लॻे थो हींअर ताईं जेके जलसा थिया आहिनि हिननि हंधनि ते जीअं इमरान ख़ान जो जलसो थियो, ॿिया जेके जलसा थिया आहिनि उते कुर्सियूं नथियूं लॻाए सघजनि ऐं माण्हू ईअं ई रोड ते वेही रहंदा आहिनि। हिन महिल ताईं पीपल्स पार्टी जे जलसे लाइ कुर्सियुनि जी का तयारी असांखे नज़र न पई अचे। यकीनन हिकिड़ो पोर्शन जेको आहे उहो औरतुनि लाइ रखियो वेंदो, जेको हिन महिल ताईं असांखे असांजा ज़रिया ॿुधाइनि था त औरतुनि जी जेका आहे उहा वॾे तइदाद में शिरकत कराई वेंदी। ऐं ॿियो जेको पोर्शन आहे उहो मर्द जी आला आहिनि, कारकुन आहिनि, उन्हनि जो आहे। ऐं इहो जेको हंधि आहे उन ते यकीनन 2 खां 3 लख ताईं जेके माण्हू आहिनि उहे माटी सघनि था, उहे वेही सघनि था। जॾहिं त पीपल्स पार्टी ज़रियनि जी जेका आहे दावा आहे हिन महिल ताईं जेका असांजी उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे उन्हनि जो चवणु आहे त जलसे में 8 खां 10 लख माण्हू जेके आहिनि उहे शरीक थींदा। जी वॾी महिरबानी शबीर रवान जी। नाज़रीन, असां सां सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते हो। अॼोके प्रोग्राम में असां सीनियर तर्ज़े निगार ऐं पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवान ऐं पंहिंजे रिपोर्टर सां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल कईसीं। 18 अक्टूबर ते पीपल्स पार्टी पारां जेको वॾो जलसो कयो पियो वञे, इन जे बिलावल भुट्टो ज़रदारी जे आमद जे हवाले सां हिन वक़्तु जेको सिक्योरिटी प्लान आहे उनखे इंतिहाई ॻुझो रखियो पियो वञे। इन जे करे जो पीपल्स पार्टी खे केतिरा ई थ्रेट्स पिणु मिलियल आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते कराची में हिन वक़्तु पीपल्स पार्टी पारां इस्तक़बाली कैंपूं पिणु लॻायूं वयूं आहिनि, जंहिं ते पीपल्स पार्टी जा गाना पिणु हली रहिया आहिनि। ऐं इहा कोशिशि कई पई वञे त लखनि जी तादाद में हिन में माण्हू शिरकत कनि, कारकुन शिरकत कनि। छो त हिन वक़्तु सूरत हाल इहा लॻी रही नज़र अची रही आहे त मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां पंहिंजी स्ट्रेंथ जेका शो कई पई वञे, हर पार्टी जेका आहे सा पंहिंजा जलसा करे पई। बहरहाल 18 अक्टूबर ते सूरत हाल वाज़े थी वेंदी त केतिरा माण्हू शिरकत कनि था। यकीनन पीपल्स पार्टी पारां 18 अक्टूबर जो इहो जलसो इंतिहाई अहम सम्झियो पियो वञे। अॼोके प्रोग्राम जे वक़्त ते ख़त्म थो थिए। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।